अस्सलामुअलैकुम तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल कंदासीं दाबेची खां। सिंध जा ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि। नियाज़ी हुकूमत ग़रीब आवाम जी महांगाईअ सबबि चेल चिॿी करे छॾी आहे। औरंगज़ेब फारूकी। ख़बर मूजिबि अहले सुन्नत जमात जे मरकज़ी सदर औरंगज़ेब फारूकी दाबेची प्रेस क्लब में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त PDM ऐं PTI जी नूरा कुश्तीअ सबबि महांगाई उरूज ते पहुची वई आहे। महांगाईअ सबबि माण्हू पंहिंजा बचा विकिणण ऐं ख़ुदकशियूं करण ते मजबूर थी विया आहिनि। हर पासे वकील, डॉक्टर, उस्तादनि समेत पोरियत तबिको पंहिंजे जाइज़ हक़नि जे लाइ रोडनि ते सरापा एहतियाज बणियल आहिनि, पर हिन हुकूमत जे कन ते जूं बि नथी सिरे। हिकु सवाल जे जवाब में चयो त सिंध जा ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि। वफ़ाक़ ज़बरदस्ती उन्हनि ते सिंध जे माण्हुनि जी रज़ामंदी खां सवाइ कब्ज़ो न करे। इन मौक़े ते कारी फयाज़ ज़ीशानी ऐं ॿिया मौजूदु हो। शोबे में भी कामयाब नहीं। डॉक्टर्स एहतजाज कर रहे हैं, वकला एहतजाज कर रहे हैं, और मजदूर एहतजाज कर रहे हैं, किसान एहतजाज कर रहे हैं, असातिज़ा एहतजाज कर रहे हैं। कोई एक तो नहीं है जो हर। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह TN न्यूज़ दाबेची।